मम्मी जाम थकजी पई आहियां। हा नालो ॿुधायो तव्हांजो? छा कयो अथई जो थकजी पई आहियां चएं थी पई? या मंझंदि जी रोटी बि मां ठाहींदी आहियां, सुठी ॻाल्हि आहे। राति जी बि मां ठाहींदी आहियां। जाम सुठी ॻाल्हि आहे। ऐं खोयो कंहिं ठाहियो? हा कंहिं ठाहियो खोयो? मां ठाहियो मांस खोयो। ऐं खाई बि सॼो पाण ई विया। पेट सां मां आहियां ऐं खाए मुंहिंजी ससु थी खोयो। ॿुधो तव्हां ॿई गुस्सो थोरो घटि कयो, न त अचण वारी बबली बि गुस्से वारी थींदी। तव्हांखे कहिड़ी ख़बर बबली आहे था चओ? बबलू हुजे त हा त हुनखे सनी देओल ठाहिणो अथव या? सुधर जाओ। हो बि थधो हुजे न। भैया रोज चवंदी आहियां चङी तरह उथो वियो, पर टीवी ॾिसंदे ॾिसंदे टंगू ओॾे अथनि बाडी ओॾे अथनि। त सूर बि त मां ई थी भोॻियां वेठी। अच्छा पर घर जा त सभु कम मुंहिंजे मथां था अचनि न। ॾिसो तव्हां किथे आया आहियो? डॉक्टर जानवीज़ फिजियो केयर सेंटर में, जिते हिकु हिकु पेशेंट खे पर्सनल अटेंशन मिलंदो आहे। पोइ सर्वाइकल इशू हुजे या स्पोर्ट्स इंजरीज, डॉक्टर जानवी मैम जंहिंखे मास्टर डिग्री आहे इन प्री एंड पोस्ट प्रेगनेंसी फिटनेस। भैया 11 बजे उथंदी अथव, नूंहरुनि खे 11 बजे उथणु खपे ॿुधायो? हा हिन में तव्हां ग़लति आहियो, थोरो सवेल उथो न। हिननि जे सूर जे करे घर जा कम अची सभु मुंहिंजे मथां पिया आहिनि। हेॾो प्रेशर मुंहिंजे बेबीअ लाइ सही न आहे। हिते अची तव्हांजा सूर बि गायब थी वेंदा ऐं तव्हांखे लॻे थो जेको तव्हांजे मथां प्रेशर आहे त एक्सरसाइज़ करे हो बि निकिरी वेंदो। ॿी गुड न्यूज़, 6 अप्रैल ते हिननि जी 2nd एनिवर्सरी आहे। तव्हांखे कोई बि पेन आहे या कोई बि डाउट आहे त 6 अप्रैल ते कंसल्टेशन बिल्कुल फ्री अथव, सुबुह 11 खां 5 बजे ताईं। पर भैया अॼु त पैसा विञाया ई न। फर्स्ट ट्रायल त हिते हर प्रेग्नेंट फीमेल लाइ फ्री रहंदो आहे। ड्यूरिंग प्रेगनेंसी यहाँ की बेस्ट एक्सरसाइजेस से आपकी बॉडी फ्लेक्सिबल हो जाती है, स्ट्रेस रिड्यूस हो जाता है और आपकी बॉडी आपको प्रिपेयर करती है नॉर्मल डिलीवरी के लिए। एड्रेस तव कुल्ला कैंप रोड, कैलाश कॉलोनी, उल्लासनगर 4।